या अय्युहल्लज़ीना आमनू तूबू इलल्लाहि तौबतन नसूहा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमईन। सुभान अल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, सुहिणे रब करीम जा अणगणिया एहसान जे मिठड़े करीम रब तव्हां सां किननि कोझड़नि खे इंसान बनायो। अगर इंसान न बनाए हा, जानवर बनाए छॾे हा त मुंहिंजे रब खां पुछण वारो कोई बि कोन हो। उन जी मर्ज़ी हुई छो त उन पैदा फरमाया, घोड़ा भी उन पैदा फरमाया, गदह भी उन पैदा फरमाया, कुत्ता ऐं बिल्ला भी उन ही पैदा फरमाया, इंसान भी उन ही पैदा फरमाया। मर्ज़ीअ जो मालिक आ, जंहिंखे जीअं बनाए उन खां पुछण वारो कोई बि न। त छो न चऊं त मुंहिंजा अल्लाह से तुंहिंजा अणगणिया एहसान जो असांखे इंसान बनाई, इंसान बनाए वरी पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो ग़ुलाम बनाए। सॼी ज़िंदगी अल्लाह जे दरबार में शुक्रानो अदा कयूं। ज़िंदगी थोरी आहे, अल्लाह जी मेहरबानी वॾी आहे, शुक्रानो अदा नथा करे सघूं। गुनहगार आहियूं, ख़तादार आहियूं, मगर उन मालिक जा पैदा थियल हो। उन मुंहिंजे सुहिणे करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर बार बार फरमायो आहे, ऐं मुंहिंजा बाना तूं मुंहिंजो आहीं, मां तुंहिंजो आहियां। मुंहिंजा मुस्लमान भाउ, उन करीम रब अॼु कुर्ब करे तव्हां ऐं असां जहिड़नि गुनाहगारनि खे ज़िंदगीअ ते त भरोसो न आहे। केतिरा ई अहिड़ा हूंदा जेके मग़रिब जी नमाज़ पढ़ी चुका हूंदा, इशा खां पहिरीं रब घुराए छॾिया हूंदा। केतिरा ई अहिड़ा भी हूंदा
जन इशा जी अज़ान भी कनन सां ॿुधी हूंदी मगर निमाज़ ते पहुची कोन सघिया हूंदा। सब मर्ज़ी मुझे मालिक जी आहे। हे जेके पसाह आहिनि हे पंहिंजा न आहिनि, परावा आहिनि। ही ओधारा आहिनि, अमानत आहे। इन अमानत खे संभालण सब कंहिंजो कम कोन्हे, कंहिं जवान जो कम हूंदो आहे। सुभान अल्लाह। अमानत ज़मीन भी कान ड्रोहींदी आहे। ऐं इंसान तू इन अमानत जो ख्याल कर। जंहिं भी अमानत में खयानत न कई आहे उनखे अल्लाह दुनिया में इज्जत अता फरमाई आहे। अमानत छाखे चइबो आहे? जेका कंहिं ॿिए जी ॾिनल शइ हूंदी आहे ऐं पंहिंजी ज़ाती मिल्कियत न हूंदी आहे। ऐं उहा ॾिनल शइ जेको ॾियण वारो चवे हे ॾियई थो, वापसि वठंदो सही पर मुंहिंजी मर्ज़ी आहे, जेॾी महिल चाहियां उन महिल वठंदो सही। इनखे चइबो आहे अमानत। त मुंहिंजे अल्लाह क़ुरान करीम में फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। पहिरीं अल्लाह मौत जो ज़िक्र बयान फरमायो, बाद में मुझे रब्बे ज़ुल जलाल जिंदगी जो ज़िक्र बयान फरमायो। मुझो अल्लाह फरमाए थो इन दोस्तन के एडा छो था मेहमान है कुछ ना तवज्जो कयो मुझा दोस्तो है ने अल्लाह जी ज़ात बाबरकात पहिरीं मौत जो बयान फरमायो, वरी जिंदगी जो बयान फरमायो। पहिरीं जिंदगी जो न पहिरीं मौत जो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। मुझो रब थो चवे तोखे जिंदगी ॾिनी अथमि पर इनखे पंहिंजो न समझजा, या उधारी तो वटि अमानत आहे। इन अमानत में खयानत न कजा। मुझो अल्लाह फरमाए थो जेको अमानत में खयानत न कंदो आहे मां रब उन सां ॾाढो राज़ी थी पवंदो। मुझा मौला मौत खे भी पैदा फरमाई, जिंदगी के भी पैदा फरमाई। पैदा कयो छा जे लाइ थे? मुझो अल्लाह फरमाए थो लियबलुवकुम अय्युकुम अहसन अमला। मां अल्लाह ॾिसण थो चाहियां, मां अल्लाह ॾिसण थो चाहियां। अल्लाह जे क़ुरान में वॾियूं हिकमतूं आहिनि पर उनखे थोड़ो कॾहिं गहराईअ सां सोचूं। ॾिसण उहो चाहींदो आहे, आज़माइण उहो चाहींदो आहे जंहिंखे ख़बर न हूंदी आहे, जंहिंखे ख़बर न हूंदी आहे। चवंदो यार भला हिन खे आज़माए ॾिसां त दोस्तीअ में कीअं, भला हिन खे आज़माए ॾिसां त कारोबार में कीअं, छो त हुनजी ख़बर कान्हे। मुंहिंजे रब खां त काई बुझाई कान्हे, उनखे त सभु ख़बर आहे। जिन खे पैदा कयो अथई उन्हनि खे बि ॼाणे थो, जिन खे पैदा न कयो अथई उन्हनि खे बि ॼाणे थो। मुझे अल्लाह जी आॾो काई बुझाई कान्हे। और इन जुमले में राज कहिड़ो आहे जो अल्लाह फरमाए थो जिंदगी ॾिनी अथमि, मौत जो इत्तला बि ॾिए थो त तूं आज़ाद नहीं। हिते हिकिड़ो लतीफ़ सरकार जो शाइर जिंदगी में यादि अचे वियो, घणे वक़्त खां पोइ ज़हन में आयो आहे, शायदि कॾहिं न पढ़ियो हुजे, मूं अॼु अचानक ज़हन में अची वियो आहे। लतीफ़ सरकार इन सॼे ज़िंदगी ऐं मौत जे मामले खे मियां सॼण सुणा ईअं फरमायो त मूंखे महबूबनि कड़े उछलायो कुन में, मूंखे महबूबनि कड़े उछलायो कुन में, उभा ईअं चवनि त मतां पाण पुसाई। मूंखे महबूबनि कड़े उछलायो कुन में, उभा ईअं चवनि त मतां पांद पुसाई। अजीब इन शेर में राज रखियल आहे। चवे थो मुंहिंजे मालिक सुणे पंहिंजे रब जे तरफ़ मुतवज्जह आहे। छो त जेको वली माना दोस्त, वलीउल्लाह अल्लाह जो दोस्त, हर दोस्त खे पंहिंजो दोस्त यादि हूंदा। वली चइबो ई उनखे आहे जेके पंहिंजे रब सां प्यार हूंदो।
सुनो लतीफ़ सरकार फरमाए थो त मूंखे महबूबन कड़े उछलायो कुन में। कुन चइबो आहे जिते दरिया जो पानी गोल फिरंदो आहे ऐं अहिड़ी चकरी ॾींदो आहे जो उन में जेका शइ ईंदी आहे पुरज़ा पुरज़ा थी वेंदी आहे। जानवर अचे हड्डियूं हड्डियूं टुटी वेंदियूं आहिनि। इंसान त कुझु बि कोन्हे, पर जे मेंह जहिड़ो जानवर बचे वञे त हीअं जो वकड़ ॾींदो आहे पाणी त उनखे पुरज़ा पुरज़ा करे छॾींदो आहे। त लतीफ़ थो चवे त मूंखे महबूबन कड़े माना सिधो सौ बि न, मुंहिंजूं ॿाहूं बि ॿधी, मुंहिंजा हथ बि ॿधी, मुंहिंजे जिस्म खे बि ॿधी, पोइ उन में कुन में उछलाए ऐं वरी हुकुम थो करे ख़बरदार थी जा मता कमीस पुसाई थे, मता कमीस पुसाई थे। राज कहिड़ो आहे? सुनो लतीफ़ तो चवे अल्लाह जी ज़ात मूंखे ज़िंदगी ॾई, मूंखे हुस्न ॾई, मूंखे जवानी ॾई, मूंखे ताक़त ॾई, गुनाह जूं सभई शयूं ॾई, गुनाह करण जे लाइ ताक़त ॾई, गुनाह करण जे लाइ दौलत ॾई, सभु कुझु ॾई, वरी चए थो ख़बरदार थी जा मता ॾोह कयो अथई। ॾिनो बि सभु कुझु अथई, साम्हूं बि सभु कुझु रखियो अथई, ऐं वरी चवे थो ख़बरदार थी जा मता इहो कमु कयो अथई। यानी अल्लाह ॿुधा, अल्लाह जो कामिल वली चवे थो त मुंहिंजो रब चवण थो चाहे जॾहिं न सभु कुझु हूंदे पंहिंजे पाण ते वसाईंदे उन ॾींहुं पेर तुंहिंजा फर्श ते हूंदा, दिलि तुंहिंजी यार जे दरबार में। मिसाल ॾियां, बादशाह जो नालो आहे महमूद, नौकर जो नालो आहे अयाज़। मौलाना जामी रहमतुल्लाह ताला अॼु बचार इश्क जी ॻाल्हियूं कयो। मौलाना जामी रहमतुल्लाह ताला इन इश्क जे राज़ खे खोलियो। अदाया लाइट तुंहिंजी अखियुनि में थी लॻे, हिकु अॻे ई हिन लाइट रत कयो आहे। तवजह कयो दोस्तो, बादशाह जो नालो छा हुयो? ॻाल्हायो महमूद बादशाह। गुलाम जो नालो छा हो? अयाज़। ॾाढो सादड़ हो, पर महमूद बादशाह, महमूद गज़नवी ॿुधो अथव न? बादशाह एॾो हुन सां प्यार कंदो हो जो वज़ीरनि खे जे साड़ थियणु शुरू थियो त हे कल्ह आयो आहे, चरियो सादड़ो बादशाह बि थो इन सां प्यार करे, इज़त त असांखे बि ॾिए थो, पर असां हेॾा वॾा वज़ीर असांजी ॿुधे बि नथो, प्यार बि इन सां थो करे, ख़्याल बि इन जो थो करे। वज़ीरनि खे अचे साड़ थियो, पाण में सलाह कयूं अचो त इन जो पीछो कयूं। अच्छा वेंदा हुजो, अचो त इन जो पीछो कयूं। वज़ीरनि अचे पीछो कयो, ॾिठो हाउ बेली आधी रात जो टाइम थियो त अयाज़ महल मां निकितो, जंगल जे तरफ़ वियो। ॾिठई त उते हिकिड़ी झूपड़ी आहे, उन झूपड़ीअ में वियो। वज़ीरनि खे पक थी त हाओ इहो बादशाह जो माल पाणी राति जो लिकाए वञी त इन झूपड़ीअ में ढेर करे हाणे था पकड़ियऊंसि। इते सुक करे बादशाह खे चयूं, बादशाह असांखे सम्झ में नथो अचे त हिन अयाज़ में तो छा ॾिठो आहे, हिन जे लक्षणनि जी तोखे ख़बर ई कोन्हे का। बादशाह समझी वियो। बादशाह जी ॻाल्हि ॿुधण जे बजाय बादशाह चयो इन ॻाल्हि खे पोइ था ॾिसूं, वक़्त अचण जो फ़ैसिलो थींदो। बादशाह ऐलान कयो। कहिड़ो ऐलान कयो? हिकिड़ो जिरेब, अॼु जे लफ़्ज़नि में सादी लफ़्ज़नि में सम्झायां, जिरेब ज़मीन जो जंहिंजे हिन पासे बि बादशाह हिकिड़ो कमरो ठारायो, हिन पासे बि कमरो ठारायो। उन जिरेब ज़मीन खे हर ॾेई खेड़ी कराई, खेड़ी कराए उन में छॾरायो पाणी, पाणी छॾराए बादशाह वञी हुन कंधीअ ते कमरे में वेठो। वज़ीर सभई हिन पासे घुराए हिकिड़े पंहिंजे नौकरनि खे हुकुम कई, हर वज़ीर खे अछो नओं वॻो पाराए ऐं चओ त हिन कमरे मां निकिरे इन खेड़ीअ वारे पाणीअ कप चिक मां ड्रोड़ंदो, जेको अॻ में बादशाह वटि पहुचंदो उनखे बादशाह पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाईंदो। सभु कंहिंजो इनाम मिलंदो। हिकिड़े वज़ीर खे कपिड़ा पाराए वॾे वॾे वज़ीर खे ड्रोड़ायूं, ड्रोड़ा ड्रोड़ ड्रोड़ा। जेॾी महिल बादशाह वटि पहुतो, हाणे कप में जेको ड्रोड़ियो हूंदो, ॿुधायो हुन जा कपिड़ा बचा हूंदा या किना थिया हूंदा? ये पंहिंजे तरफ़ कोन, मौलाना जामी रहमतुल्लाह अलैह जे फारसीअ जो तर्जुमो करे थो पियो ॿुधायां। कपिड़ा ख़राब थी विया। बादशाह चयो कपिड़ा छो विझाया अथई? जी बादशाह तव्हांजो हुकुम थियो
चे नवा कपड़ा बादशाह तव्हां जो हुकुम थियो त ही नवा कपड़ा पाए ऐं इन कप में डोड़िया वो कपड़ा विञाए बा न ॿियो छा थींदो चे हिन पासे वेह ॿिए जे लाइ हुकुम थियो ॿियो आयो वज़ीर नंबरवार ईंदा विया सभु कंहिं जवाब साॻियो ॾिनो बादशाह असांजो कहिड़ो ॾोह आहे तुंहिंजो हुकुम थियो त कपड़ा नवा पाए डोड़ो ज़ारा गप में डुकंदासीं त कपड़ा विञाइबा ॻाल्हि खे मुकाईंदो अचां बादशाह जा वज़ीर हड़ी जवाब ॾिनो उन अयाज़ जो वारो आयो अयाज़ कपड़ा पाता डोड़ंदो वञ डोड़ी पहुतो बादशाह अयाज़ जी बादशाह ये कपड़ा छो विझाया थई मुंहिंजी गलती है चाची मुंहिंजी गलती है नवा कपड़ा विझाया थई मुंहिंजी गलती है आइंदा ये न थियणो घुर्जे ई कोन थींदो वठी वञो हिनखे वरी वञी नवा कपड़ा पारायो वरी डोड़ंदो वरी बादशाह वटि कपड़ा कप में किलो ही थियणा अयास हाणे वाइदो करे वे त कपड़ा कोन विञाईंदुसि वरी कपड़ा साईं मुंहिंजी गलती आहे हे दफ़ो माफ़ी मिले वरी कोन विञाईंदुसि आखिरी दफ़ो थई खबरदार मता विञाया थई चवे थो सही न विञाईंदुसि वठी वञोसि वरी टियों दफ़ो कपड़ा पारायोसि जॾहिं टियों दफ़ो कपड़ा पाए ऐं डोड़ियो कपड़ा विञाइजी विया अयाज़ वरी कपड़ा विञाया थई चए थो बादशाह सलामत मुंहिंजी गलती आहे बादशाह सीने सां लाइ वज़ीरनि खे चयो ओ पंहिंजे पाण खे ॾाहो सम्झण वारो इहो ई फ़र्क़ु आहे तव्हांखे बि मुंहिंजो हुकुम हुयो हिन खे बि मुंहिंजो हुकुम हुयो पर जेको प्यार कंदो आहे उहो पंहिंजे यार ते मयार न ॾींदो आहे सभई मलामतूं पंहिंजे सिर ते वसाए छॾींदो ऐं मुंहिंजा दोस्त इहो फ़र्क़ु आहे आशिकनि ऐं ओशाकनि में इहो चवण त ॾाढो सवलो आहे अदा मालिक ई सभु कुझु बाक़ी छाजे लाइ पैदा कयो आहे इन लाइ त कयो त बदमाशियूं कर मस्तियूं कर इहो आम माण्हू जो चवण आहे आशिकनि जे लाइ हीअ ज़मानो हीअ दुनिया क़ैद खानो आहे मोमिन जे लाइ हीअ दुनिया क़ैद खानो आहे मुनाफ़िक जे लाइ हीअ दुनिया मज़ेदार आहे मोमिन दुनिया छॾींदो आहे त ॾाढो ख़ुशि थींदो आहे छो त जेको क़ैद मां छुटंदो उहो आज़ादु थींदो न था जेको आज़ादु थींदो उहो ख़ुशि थींदो आहे मोमिन जॾहिं दुनिया छॾींदो आहे त मुरकंदो आहे छाजे करे मुरकंदो आहे उहो चवंदो आहे न दुनिया जे क़ैद मां छुटी वयुसि हाणे क़बर में पहुचंदुसि महबूब जा दीदार थींदा बेड़ा पार ऐं जेको दुनियादार उहो चवंदो अञा प्लाट रहिजी वियो अञा बनीअ जो जिरेब रहिजी वियो अञा हू कारोबार रहिजी वियो अञा हू कारोबार रहिजी वियो छो त जंहिंजो हिन दुनिया सां प्यार आहे उनखे हीअ दुनिया प्यारी आहे जंहिंखे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां प्यार आहे उनखे पंहिंजी क़बर ऐं आख़िरत प्यारी आहे मुंहिंजा दोस्त अर्ज़ पे कयमि त मूंखे महबूबन कड़े उछलायो कुन में उभा इएं चवनि मतां पांद पुसाई जवानी बि आहे हुस्न बि आहे पैसा बि आहिनि गुनाह करण वारी शइ बि मौजूद आहे मर्द हुजे या औरत क़ुरान जो कानून ॿिन्ही जे लाइ यकसा आहे ॿिन्ही जे लाइ हिकु जहिड़ो आहे को मर्द हुजे या औरत हुजे जॾहिं हुस्न बि आहे जवानी बि आहे गुनाह करण जे लाइ टाइम बि मौजूद आहे मगर अंदरों पखी आवाज़ थो ॾे त तुंहिंजे रब तोखे इन लाइ त कोन बनायो आहे अंदरों आवाज़ तो अचे त तुझे अल्लाह तोखे इन लाइ कोन बनायो आहे ऐं इहो आवाज़ भी उन जगह ते तो अचे जंहिं जगह ते कोई ॾिसी कोन रहियो आहे हिकिड़ो अल्लाह ॾिसी रहियो आहे जॾहिं बानो पंहिंजे तन्हाईअ में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जो ईअं ख़ौफ़ रखंदो आहे त पोइ उन जे लाइ जन्नत इंतज़ार कंदी आहे जन्नत जूं हूरूं रोई इंतज़ार कंदियूं आहिनि मौला कॾहिं तुंहिंजो इहो महबूब बानो ईंदो त असां इन जो दीदार कयूं सुभान अल्लाह मुझे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो पाक ज़मानो सुभान अल्लाह इन पर्ची मां भला पहिरीं जान छॾाए वठां छो त जंहिं मेहनत कई आहे एतिरो जलसो तयार करे तव्हां दोस्तनि खे दावतूं ॾिनियूं आहिनि ऐं उन पंहिंजे मरहूम हाजी गुलाब खान हकड़ो जे ईसाले सवाब जी नियत सां
ये महफिल ज़िक्र दुरूद जी सजाई वई है ऐं तमाम अजीज व अकारब जे ला मोहतरम अली मुर्तजा फौजी ऐं शाहनवाज हकड़ो जमशेद अली हकड़ो ऐं नंढड़ी अदी गुलाम फातिमा गोठ मोहम्मद याकूब हकड़ो जा रहवासियो अल्लाह ताला तव्हांजो खैर कबूल फरमाए। अल्लाह ताला तव्हांजे वॾड़नि यानी मरहूम गुलाब खान उन जे जमी अजीज़ व अकारब जी अल्लाह बख्शिश फरमाए। अचण वारनि खे अल्लाह ताला पंहिंजे रहमतनि सां माला माल फरमाए। मुझे सुणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो नंढड़ो सहाबी उम्र 16 साल नालो हज़रत सालिबा रज़ियल्लाहु तआला अन्हु। मुझा दोस्त अजीज अञा 10-11 सालन जे उम्र खां वठी मुझे मुस्तफा जो दीवानो लगो पयो आ। जवानी पूरे औज में 16 साल जी उम्र यार ही लाइट खुदा ॾाढो तंग थी करे नौजवान निहारे इन करे हेॾे को तो निहारे जो हिन लाइट वारे पर ही घणो कम कंदो ने करे डर अथसि। मुझा दोस्त अजीज मुझे सुने नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो सहाबी हज़रत सालिबा रज़ियल्लाहु तआला अन्हा 16 सालन जो जवाना अक्सर टाइम मुझे महबूब जे खिदमत में रहंदो आ। हुजूर जे हुक्म सां कदे हेॾे कदे होॾे कमकार सां ईंदो वेंदो आ। हुजूर जे हुक्म सां कंहिं कम सां वञी रहियो आ। मदीने खां ॿाहिरि निकिरी वियो आ। जीअं निकिरी वियो अॻियां हिकिड़ी औरत विहिजी रही हुई। हिकड़ी औरत नौजवान पानी जे तालाब में विजी रही हुई। हज़रत सालिबा रज़ियल्लाहु तआला अन्हा उन ते नजर पइजी वई। नजर पवण खां बाद में ॿियो दफ़ो उन ते निहारण लॻो। अञा निहारे बस कई त अंदरों आवाज आयो सालिबा इहो मरक मुझे मुस्तफा जे गुलामन जो नाहे। छो त पहिरीं निगाह पवंदी आ ॾोह कोन थींदो आ इत्तफाक़ी निगाह पर जेकॾहिं ॿियो दफ़ो दिल जे ख़्याल सां निहारींदो मर्द हुजे या औरत अल्लाह जे दरबार में जवाब ॾियणो पवंदो। हज़रत सालिबा रज़ियल्लाहु तआला अन्हा जीअं ॿियो दफ़ो उन औरत विझण वारीअ ते निहारियो अञा निहारे कंधड़ो सिधो करे निहारण लॻो त अंदरों ईमानी गैरत जागी पे। अंदरों मुझे महबूब जे प्यार आवाज ॾिनो ऐ सालिबा मुस्तफा जे गुलामन जे लाइ इहा ॻाल्हि मुनासिब नाहे। बस सेकंडन जे फासले ते ज़ारो कतार रोई करे ताहू करे मदीने ने मोटण जे बजाय सालिबा झंग मुंह कयो पंहिंजे पाण खे धक हणंदो थो वञे त अॼु खां वठी सालिबा तू मुनाफ़िक थी वए। छो त इहे अखिड़ियूं कीअं खणी वेंदे मुंहिंजे मुस्तफा जे दरबार में जन अखिड़ियुनि ख़ैर खे ॾिठो आ उहा दिल कीअं खणी वेंदे मुंहिंजे महबूब जे दरबार में जंहिं दिल ख़ैर खे ॾिठो आ पंहिंजे पाण खे घटि वधि ॻाल्हाईंदो ईअं जबलनि जे तरफ़ हलियो वियो। हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो सालिबा कोन आयो। ॿियो ॾींहुं गुज़रियो सालिबा कोन आयो। मुझे करीम मुस्तफा फरमायो पंहिंजे दीवाननि सहाबनि खे ॿ ॾींहं गुज़री विया आहिनि मुंहिंजो सालिबा नज़र कोन थो अचे। ऐं मुसलमान अखियूं खोल इहा जवानी सदाई न हूंदी। याद रखी छॾ इहो हुस्न सदाई न हूंदो इहा ताक़त सदाई न हूंदी। उजड़ गए वो बाग उजड़ गए वो बाग जिनके लाख माली थे। अरे यार सिकंदर जब दुनिया से गया दोनों हाथ खाली थे। सब कुछ हिते छॾे वेंदासीं
कुछ भी कद हलण वारो नाहे सवाए निस्बत ऐं इश्क मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। हजरत सालबा जेला मुझे मदीने जे मीर पुछो सालबा नजर न थो अचे बदीह गुजरी वया हुजूर जे सहाबा हेडे होडे गोलण शुरू कयो टियों ॾींहुं चौथों पंजो छहों सतो ॾींहुं थियो आ मुझे हुजूर फरमायो उमर जी मुझा दिलबर सलमान जी मुझा आका मेहरबान 7 ॾींहं गुजरी वया हन मां मुस्तफा जो दीवानो सालबान आयो आ जबलन में वञी मुझे सालबा खे ॻोल्हे वठी अचो जबलन में वञी जेके मुझो मुस्तफा चवे तो मुझे सालबा के अंदाजो लगा मुसलमान तो उन जी इज्जत छा हुंदी उन जो मकाम छा हुंदो। मुझा दोस्त अजीज मुझे मदीने जे मीर फरमायो उमर जी मुझा महबूब आका दिलबर सलमान जी मुझा महबूब मुस्तफा मेहरबान मुझे सालबा के वनी जबलन में ॻोल्हे अचो। हजरत उमर फारूक हजरत सलमान फारसी जबलन जे तरफ रवाना थी वया हुजूर जे सहाबी सालबा के ॻोल्हण जे लाइ ॻोल्हींदा वया नज़र कोन थो अचे। एतिरे में जॾहिं जबलन जे विच में पहुता त हिकिड़ा बकरार अची रहियो आ उन बकरार खे चवण लॻा ओ बकरार असांजे महबूब जो दीवानो सालबा त किथे नज़र कोन आयो। उन बकरार जवाब ॾिनो त सालबा कहिड़ो सालबा इहे चवे थो हा हा मूंखे सालबा जी त ख़बर कान्हे पर काफ़ी ॾींहं थी वया आहिनि हिकिड़ो नौजवान आहे जेको रुगी जबलन में रुअंदो आहे ज़ारो कतार रुअंदो आहे हिकिड़ो ई आवाज़ कंदो आहे त हीअ दिलि कीअं महबूब जे आॾो खणी वञा जंहिं ख़ैर खे ॾिठो आहे ए अखियूं कीअं मुस्तफा ॾे खणी वञा जन ख़ैर खे ॾिठो आहे। ऐं उमर ऐं सलमान अहिड़े नमूने सां हिकिड़ो आहे जवान जेको रोज़ असां ॾिसंदा आहियूं असां बकरियूं फलाणी पहाड़ीअ ते वेहारींदा आहियूं मंझंदि जो रोंदो ईंदो आहे सुकी वियो आहे हीणो हाल थी वियो आहे असां उनखे खीर ॾुही ॾींदा आहियूं थोरो खीर पीअंदो आहे मगर उन जा नीर सुकंदा न आहिनि असां बकरार उनखे रोअण वारो ॿार चवंदा आहियूं। हा मुसलमान इन अखियुनि खे आलो कर इन अखियुनि खे आलो कर छो त मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो मम बकी मिन खशियतिल्लाह हत्ता यऊत लबन फि ज़र कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि वसल्लम मदीने जे साईं फरमायो त हिन अखियुनि मां अल्लाह जे खौफ में जेकॾहिं हिकिड़ो ॻोढ़ो बि ॻड़ी पियो अख आलड़ी थी पई हिकिड़ो कतरो अखियुनि मां किरी पियो मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त ॾुधल खीर वापसि थड़नि में वञी सघे थो मगर मुंहिंजे अल्लाह जे खौफ में उहो नितल हिकिड़ो ॻोढ़ो रद्द नथो थी सघे। सुभान अल्लाह। ऐं मुसलमान इन अखियुनि खे आलो कर छो त मुंहिंजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो त जॾहिं तव्हांजो अखियूं आलियूं थियनि पक समझो त रब जी रहमत घेरे वई। मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात अल्लाह जी रहमत जी निशानी ॿुधाया मुझे मदीने जे घोट फरमायो जॾहिं तव्हांजे अखियुनि में आलाण अची वञे पक समझो त अल्लाह जी रहमत घेरे वई आहे। हाणे मां मुस्तफा तव्हांखे थो चवां हाणे रुगी घुरण जी देर आहे मुझे रब जे ॾियण में काई देर नाहे। यानी
जने अखियूं आली थत दिल खोले घुरंदो कर, दिल खोले घुरंदो कर, कंजूस थी न घुरंदो कर। जने अखियूं आलियूं थनी नी त पो शादी ला ज़ाल न घुरजा, प्लाट न घुरजा, नौकरी न घुरजा। छो त जने अखियूं आलियूं थन त मुझे आका फरमायो अल्लाह जे रहमत खे जोश अची वयो आ। हाने जने बेनियाज़ रब जे दरबार मां जोश अची रहियो आ त घुरब उहा शे जेका उन दर खे ॾियण में सुहे, जेका सुहिणी लगे। छा घुर जो मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़र्रो अता फरमाए। सुभान अल्लाह। कुछ भी ॿियो न घुर, हिकिड़ी शइ घुर, मुंहिंजा मौला पंहिंजे महबूब जे मोहब्बत जो ज़र्रो अता फरमा। छो त मुंहिंजा दोस्त हुज़ूर जे सहाबा जी पहिरीं निशानी इहा आहे त उन्हनि जे दिल में मुंहिंजे मुस्तफ़ा जो प्यार मौजूद हो ऐं प्यार जी इहा इंतहा हूंदी हुई। चई त क़ुरान जूं आयतूं पढ़ा, चई त दुनिया जी तारीख़ ॿुधायां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ प्यार जी उहा इंतहा हूंदी हुई जो दुनिया ॾिसी करे चवंदी हुई हे त दीवाना हन, हे त मस्ताना हन, हे त चरिया हन। कुछ अबू बकर सिद्दीक़ खां त तुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सां केतिरो प्यार आहे त सुनो सिद्दीक़ अकबर तो चवे त मां त दुआई घुरंदो ओ मुंहिंजा अल्लाह साईं, ओ मुंहिंजा अल्लाह साईं अखियूं अबू बकर जूं हुजनि, चहिरो मुंहिंजे मुस्तफ़ा जो हुजे, ॿियो कुछ बि न हुजे। मां अबू बकर जूं नियाणियूं हुजनि, हिक जे पोयां हिक उहा निकाह में महबूब मुस्तफ़ा जे हवाले कयां। कुछ शेर खुदा खां ऐं दिलबर अली तुंहिंजो छा ख्याल आहे? मुंहिंजो सोढ़ो अली मुर्तज़ा फरमाईंदो आहे त रमज़ान जो महीनो हुजे, रमज़ान जो महीनो हुजे, गर्मी पंहिंजे कमाल उरूज ते हुजे, मैदान जंग जो हुजे, अलीअ जे हथ में तलवार हुजे, साम्हूं मदीने वारे जो दीदार हुजे, पोइ अली ॾिसो त कीअं तो कुफार खे जहन्नम में पहुचाए पंहिंजे रब खे। या हुजूर जे सहाबा जी दुआ, सुभान अल्लाह। या हुजूर जे सहाबा जी तमन्ना है त ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोहब्बत ॾिसणी आहे त मुंहिंजे आका जे सहाबा ॾे निहार। त मां अर्ज़ पे कयो हज़रत उमर फारूक ऐं हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह तआला अन्हु के उन बक़रार चयो ऐ मुंहिंजे महबूब जा दीवानो असां खे पी त ख़बर कान्हे का मगर हिकिड़ो रोइणो रोइणो चवंदा हो आहे। नौजवान रुगी पियो रोंदो आहे, चरन वांगुरु रोंदो आहे, उहो घड़ी खण खां पोइ ईंदो, असां हुनखे खीर ॾींदासीं। हज़रत सलमान बि वेठो आहे, हज़रत उमर फारूक बि वेठो। ॾिठो कुछ कलाक गुज़रिया, हेॾो पहाड़नि मां फाटल कपिड़ा, मथे में मिटड़ी, वार उलड़िया पया हन, ज़ारो कतार रोंदो थो अचे। ज़ुबान ते हिकिड़ो जुमिलो आहे त मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा मौला, हाणे कीअं ई अखियूं खणी महबूब जे दरबार में वञा। जंहिं अखियुनि ख़ैर खे ॾिठो आहे उन अखियुनि सां मुंहिंजे महबूब जो कीअं वञी दीदार कयां। या अल्लाह उन दिल खे हुज़ूर जे दरबार में कीअं खणी वञा जंहिं दिल ख़ैर खे ॾिठो आहे। मुंहिंजा मौला मूंखे मुआफ़ कर, मूंखे मुआफ़ कर, मुंहिंजे माफ़ीअ जो ऐलान कर त मां हुज़ूर जे दरबार में वञा त मुंहिंजे मुस्तफ़ा जी मूंखे मयार न मिले। ऐ मुसलमान अखियूं खोल। हज़रत सलमान फारसी, हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था जीअं ये जुमला चवंदो वेझो आयो असां वही उथियासीं। सालिबा हो शुक्र रोदे निहारे चवे तो सुना सलमान मुझे वेझो न अचिजा, सुना उमर मुझे वेझो न अचिजा। उन्हनि ॿिन्ही खे चवे तो मुझे वेझो न अचिजो, ईअं चई भॼे तो। हज़रत सलमान फारसी सद करे चयो सालिबा, ओ सालिबा ॻाल्हि त ॿुध, असां पाण कोन आया आहियूं, असांखे महबूब मदीने जे घोट मोकिलियो आहे।
मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ज़ाहिरी इन जिस्मानी हयात तय्यबह में भी ये गुलामन के घुराइंदा होया पर मुझा महबूब रोज़े अतहर में आरामी थियण खां पोइ बि पंहिंजे गुलामन खे ईअं ई घुराईंदा दलील ॾींदो हला आशिकन के दलीलन जी जरूरत कान हुंदी आ मगर गाल करे खोले हलंदो हला जॾहिं हज़रत बिलाल हबशी ज़ाहिरी मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात अल्लाह जे हुक्म के लब्बैक फरमायो अल्लाह जे हुक्म के लब्बैक चई करे गुंबज़े खज़रा में आरामी थिया तो ओ हज़रत बिलाल मदीने जे घटने में इए घुमदो हो जीअं चरिया ऐं दीवाना घुमदा जेको मदीने जे गलन में मिलंदो हो हज़रत बिलाल उनके चवंदो हो तो मुखे महबूब जी खबर दे मुझो महबूब त काथे न ॾिठी ये मदीने जे गलन में मस्तानन ऐं दीवानन वांगुरु घुमदो बिलाखिर मदीने में रही न सघियो मदीनो शहर छॾे शाम जे मुल्क जे हलब शहर में वञी रहण लॻो हिकिड़ो साल पूरो गुज़रियो आधी रात जो टाइम हज़रत बिलाल सुनो फरमाइंदो आ त मुझियूं अखियूं लगियूं पयूं हन निंडड़ी लगी पया त मुझे मदीने जे मीर फरमायो बिलाल ओ बिलाल साल थी वयो तई मदीने को न आयो है सुभान अल्लाह खुदा जी ज़ात शलयार जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए आमीन महबूबा घुराई गुलामन के मुझे आका फरमायो बिलाल जी मुझे आका साल थी थे मदीने कोन आयो है मां मुस्तफा सा मिलण कोन आयो है बिलाल क्यों त निंद्रा अखियों खुलियो आधी रात जो टाइम उन वक्त तैयारी शुरू की उन वक्त तैयारी शुरू करे घर जा भाती चलता बिलाल छाहे अज जे लफ्ज़न में चवा पैगाम सबा लाई है दरबार नबी से आया है बुलावा मुझे दरबार नबी से दरबार नबी से हज़रत बिलाल रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे घर वारनि खे चवे थो तो बस मुखे सरकार फरमायो त बिलाल हलिया मां हींअर वेंदुस आधी रात जो टाइम बिलाल पंहिंजे घर वारनि खां मोकिलाईंदो आ आधी रात जो ॾींहुं थियण जो इंतजार कोन कंदो आ त ॾींहुं थिए त पोइ निकिरा बिलाल मस्तानन वांगुरु दीवानन वांगुरु शाम जे हलब शहर मां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ पंहिंजे सवारीअ ते सवार थी निकिरंदो आ जीअं मदीने पहुचंदो आ मुंहिंजे हुज़ूर जे मज़ार ते बीही करे रोई चवंदो आ ओ मुंहिंजा सुहिणा बिलाल आयो वा मुझा आका बिलाल आयो आ रोई सलाम कंदो आ रोई रोई जॾहिं बिलाल आवाज़ ॾींदो आ मुझा आका तुंहिंजो बिलाल आयो आ त मदीने जे गलन में आवाज़ गूंजजी वेंदो आ त मुस्तफा जो भागो बिलाल अची वियो आ हुज़ूर जा सहाबी गलन मां घटन मां गोठन मां डोड़दा आया तो उन बिलाल जो हली दीदार कयो जेको मुझे मुस्तफा जे साम्हूं भागो ॾींदो हुयो मदीने जा माण्हू पहुची विया बिलाल जो हाल बेहाल ॾिसी करे मदीने में अजीब कैफियत हली रही आ हर सहाबी जी अख आली आ हर सहाबी जे अखिन जा लुड़क मुंहिंजा दोस्त वॾा फुड़े मींहं जियां वसी रहिया आहिनि बिलाल
बिलाल खे चवण लगा बिलाल अॼु असांजे महबूब जी याद ताज़ी कर बिलाल अॼु मस्जिद नबवी में अज़ान दे त यार जो ज़मानो ताज़ो कयो सुभान अल्लाह बिलाल निहारी चवंदा ओ मुझे मुस्तफा जा दीवानो मजबूर न कयो बिलाल में हिम्मत नाहे बिलाल में हिम्मत नाहे अॻ में त बिलाल अज़ान ॾींदो हो चवे थो बिलाल अज़ान ॾींदो हो जॾहिं अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो हो त चेहरे मुस्तफा जो दीदार बिलाल अज़ान कीअं ॾे सहाबा खे बिलाल जवाब ॾिनो आहे लेकिन सहाबा जी मोहब्बत सहाबा जो इश्क सहाबा जी उहा सच्चाई गॾिजी करे चवनि था त बिलाल ॿिए जी त न ॿुधंदो मजबूर आहे पर जेकॾहिं हसन ऐं हुसैन बिलाल खे चवंदा त जवाब बि कोन सुभान अल्लाह तमाम सहाबा हज़रत इमाम हसन ऐं हुसैन खे चयो सुणा तव्हां बिलाल खे चओ त अॼु मिंबर रसूल ते बीही करे अज़ान चवे त असां अज़ान ॿुधूं जॾहिं हसनैन करीमैन फरमायो ऐ बिलाल जी मुंहिंजा महबूब जा बचड़ा महिरबान बिलाल अॼु अज़ान ॾे त हसन ऐं हुसैन पंहिंजे नाना जो ज़मानो आॾो रखनि सुभान अल्लाह ऐ मुस्लमान तारीख़ मदीने जी गवाह हुजूर जो हिकु हिकु मदीने जो सहाबी गवाह त जेॾी महिल हज़रत बिलाल खे इमाम हसन ऐं हुसैन सुणे मजबूर कयो ऐं बिलाल बीही अज़ान ॾियण लॻो अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह जॾहिं बिलाल चयो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह बिलाल बेहोश थी ज़मीन ते किरी ऐं मुंहिंजा दोस्त इहा मोहब्बत सहाबा आहे मुझे हुजूर जे दीवाननि जी मोहब्बत आहे मुझे मुस्तफा जे मस्ताननि जी मोहब्बत आहे त मां ॻाल्हि करणु पे चाही त मुंहिंजा हबीब पंहिंजे दीवाननि खे अगरि हयात तय्यबा ज़ाहिरी ज़िंदगीअ जे अंदरि बि को दीवानो परे वेंदो उनखे घुराईंदा हुआ पर मुंहिंजा मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोज़े अतहर में आरामी हुअण खां बाद भी जंहिंखे चाहींदा हुआ त मुंहिंजा मुस्तफा ख्वाब में दीदार करे घुराईंदा हुआ कंहिंखे टिकेटूं ॾेई घुराईंदा हुआ केतिरा ई अहिड़ा मिसाल तव्हां जे आॾो ॾियां जंहिंजो मिसाल हिकिड़ो असांजे इलाइक़े जो नालो अथसि मौला बख्श माछी ग़रीब वीचारो मिस्कीन जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फजर जी अज़ान चवे अज़ान चई अची रोए ऐं चवे त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने उजागा अखिले जा लहने उजागा अखिले जा चो मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहने उजागा अखिले जा लहने उजागा अखिले जा हे फकीर जी रोज़ फजर खां पोइ तमार हूंदी आहे लाड़का हाजी इब्राहिम लाड़क जे ॻोठ में वेहण वारो आहे भर में साबिक़ MPA डॉक्टर अब्दुल सत्तार राजपर जो बंगलो उन वटि के मेहमान आयल हुया या को खानदान जो फर्द हुयो सुबुह ते डॉक्टर खे चवण लॻो दिलि चवे थी त बाबे जे नियत कंहिं ग़रीब खे मदीने उमिरे ते मोकिलिया कंहिंखे मोकिलिया जेके वेठा उन्हनि जो कोली छो थो ए जो असुर जो चरियो वेठो रड़ियूं कंदो आहे त मौला मदीनो ॾेखार सुभान अल्लाह ऐं मुंहिंजा दोस्त दौलतमंद खे त नाज़ हूंदो आहे त मां पैसा ॾेई टिकेट ख़रीद कंदुसि पैसे वारे खे पक हूंदी आहे पैसा ॾेई वीज़ो ख़रीद कंदुसि कॾहिं उन ग़रीब खां पुछी ॾिस जंहिंखे पैसनि जो भरोसो न हूंदो आहे ख़ुदा जी इज़त जो कसम आहे 2012 ग़ालिबन या 13 मूंखे यादि आहे त मदीने तय्यबा में हुज़ूर जे रोज़े अतहर ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जन्नतुल बकी वारे पासे शाम जे टाइम में वेठा हुयासीं त हिकिड़ो माण्हू आयो उनखे ॾिसी करे असांजे साथियुनि चयो
यार तू तो छोला विकणंदो हई जी हाँ छोला जी ओ इन जेको सखर में छोला विकणंदो हई जी हाँ जी तू छोला में विकण वारो ए लख किथों आंदई त रोई जी जे तोखे ॾिना उन मूंखे मिले सुभान अल्लाह मादी थी न मारुई अल्लाह तुझो अल्लाह जो आगे मादी थी न मारुई तुझो अल्लाह जो आगे सबने वरन जा दुखड़ा मंजिला गए ओही मालिक आगे जेको माग पहुंचाई दुई मारुई दिल जी मोहब्बत दिल जो इश्क दिल जी सच्चाई जने हुंदिया तो गुरबत आदो का नहीं दिया तू गरीब ही परवाह ना है तुझो मालिक गरीब ना सुभान अल्लाह तू निधड़ को नहीं धणी साईं वारो हई अजकल तो असांजे दुखन जो सबब इहो आ जो मालिक जी दामन छड़ी आ मुस्तफा जी शरीयत छड़ी आ अल्लाह जे हुक्मन के पुठी ॾिनी आ महबूब जे शरीयत खां मुंह मोड़ियो आ इन करे दुखिया हूं मोटी आ अज भी तुझो मालिक तोखे सॾे रहियो आ अज भी मुंहिंजे गुंबज़ खज़रा वारे महबूब जे शरीयत मार्फत तरीक़त हकीकत वारो रस्तो खुलियो पियो आ अज भी तू हली आ तुझे अचण जी देर आ यार जी काई देर सुभान अल्लाह अर्ज पे कयूं हजरत सालबा के जने हजरत सलमान फारसी चयो सालबा असी पाण कोन आया हो महबूब मदीने जे मीर मोकिलियो आ त वञो वञी सालबा खे वठी अचो हाणे तुंहिंजी मर्ज़ी आ न्यापो मुंहिंजे महबूब मुस्तफा जो सालबा बीही रहियो छो त हुजूर जो जवान सहाबी आ उनखे ख़बर आ त मुंहिंजे महबूब मुस्तफा जे ज़ुबान मां उहो निकिरंदो आ जेको कलाम मुंहिंजे रब जो हूंदो इहा अक़ीदे सहाबा है ऐ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेतिरा दलील चवी ॾियण जे लाइ तयार हा छो त जॾहिं हिजरत जी रात थी आहे रहमत जी बरसात थी आहे मुंहिंजे सुणे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात बाबरकात सां बिस्तरे ते शेर खुदा जी ज़ात आहे सफ़र में अबू बकर सिद्दीक़ जी मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मुंहिंजे महबूब सां हम सफ़र हुअण जी हज़रत अबू बकर सिद्दीक़ के सादत मुंहिंजा दोस्त रस्ते में हलंदे हलंदे जॾहिं सुबुह जो सवेर ऐलान थी वियो त महबूब रात निकिरी विया हलिया अबू जहल ऐलान कयो कहिड़ो ऐलान कयो त जेको बि मुंहिंजे महबूब जे इस्म वठी करे चवण लॻो त जेको बि मदीने जे ताजदार खे गिरफ़्तार करे ईंदो उनखे 100 ॻाढ़ा भला उठ इनाम में ॾींदुसि छा ऐलान कये 100 उठ इनाम में ॾींदुसि उन वक़्तु मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अरबन में ॻाढ़े उठ जी वॾी इज़त ईंदी हुई जॾहिं 100 उठनि जो ऐलान थी वियो अॻे यहूदी हुजनि या ईसाई मुस्लमान हुजनि या केर बि वाइदो जेको कंदा हुया उहो वाइदो पूरो कंदा हुया 100 उठनि जो ऐलान थी वियो सुराका बिन मालिक बिन जाशिम मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जवान जवानीअ ते भरोसो उठ भी उन वट भलो आ उन ॾिठो त हाल ग़रीबी आ हेड़ो मौक़ो रब ॾिनो आ वरी अलाए नसीब थे अलाए न थे अचे पंहिंजे सवारीअ खे ड्रोड़ायो अथई ड्रोड़ाईंदो जॾहिं मुंहिंजे सुणे महबूब मुस्तफा जे क़रीब पहुतो हक़ल ॾींदो आ हाणे काॾे वींदो त अबू बकर सिद्दीक़ पोइते निहारे त सुराका बिन मालिक पंहिंजे सवारीअ खे ड्रोड़ाईंदो हक़लूं ॾींदो थो अचे अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुराका अची रहियो सुभान अल्लाह गौर सां ॿुध हुजूर जे सहाबा जी मोहब्बत मुंहिंजा महबूब सुणा सुराका बिन मालिक अची रहियो
मुझे महबूब मुस्तफ़ा ही जो नेण खया सुभान अल्लाह खड़ी नेण खुमार मां अल्लाह जा कयूं नाज़ नज़र सूरज शाको झुकियो कुमाणा कमर झको थियो चौगल मुझे जाने बजे त जमाल सी सुभान अल्लाह लतीफ़ कयो इश्क बख़्शे वक़्त बसा मुझे लतीफ़ तो चवे त मुझो मुस्तफ़ा जॾहिं नेण खणंदो हो त सिज जे इन तजल्ली में उहा ताक़त न हूंदी हुई चंड जे सोझरे में ताक़त न हूंदी हुई मुझो मुस्तफ़ा नेण खणंदो हुयो त सिज ऐं चंड जी रोशनी बि हेठि थींदी मुझे मुस्तफ़ा जे नूर जी चमक अञा निरंदी सुभान अल्लाह एतिरो दीवानो आहे मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जो चोॾीअ जे चंड खे थो चवे चंड चमई सच अल्लाह जे भाई न मटिया मूर कॾहिं उभरी थोरड़ो कॾहिं उभरी गचो जेको मुंह में भरई मचो पदम पिया जे पेर में सुभान अल्लाह सो लतीफ़ जे चंद्र तुझे चोरी जे रात जी जेका रोशनी आहे उहा त मुंहिंजे मुस्तफ़ा जे हिक कदम जे रोशनी जे बराबर बि आहे अज़ीज़ाने मां अर्ज़ पे कयो त मुंहिंजे सोणे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो सुराका साम्हूं अची रहियो आहे सुराका बिन मालिक बिन जाशिम मुंहिंजे हुज़ूर जो निहारियो सुराका वेझो अची पहुतो हकल ॾेई थो चवे ॾियो ख़बर मको छॾे डुकण वारो हाणे तव्हांखे मूंखां केरु बचाईंदो सुराका जे इएं चवण जी देर आहे मुंहिंजे मुस्तफ़ा मुर्गी करे ज़मीन खे इशारो ॾिनो ऐं ज़मीन हिन खे ॻिहण शुरू कर मुझे महबूब मुस्तफ़ा फरमा ऐ ज़मीन इनके गिहण शुरू कर सुराका अचण जे बजा उते जो उते ज़मीन में अंदर लहण शुरू थियो ॾिसई त सवारी पीही वया हेठि निहारे त गोदन ताईं मुंहिंजो उठ ज़मीन में वेहंदो थो वञे जॾहिं ॾिठई त मुंहिंजी सवारी वेहंदी थी वञे निहारे चवे तो सुनो माफ़ी मुझा महबूब माफ़ी गलती थी वई आहे बस मूंखे माफ़ी मिले मुझे मुस्तफ़ा निहारे फरमायो वञ सुराका माफ़ी थई सुभान अल्लाह जानी दुश्मन खे इहे माफ़ी ॾियण मुझे हुजूर फरमायो सुराका बिल मालिक वञ तोखे माफ़ी आहे मुझे आका इए कोन फरमायो हदिया कलमो पढ़ मुझे हुजूर फरमायो सुराका माफ़ी थई वञ सुराका अॻिते वञी करे वरी मोटियो हकल ॾेई करे चवे थो हाणे मूंखां तोखे केरु बचाईंदो वरी उन विखुर ते अची पहुतो वरी मुंहिंजे हुजूर आंगुर जो इशारो कयो ज़मीन उनखे ॻिहण शुरू कयो वरी जॾहिं उन जे सवारीअ जो अधु ज़मीन में वियो वरी रोई चवे तो सुणा माफ़ी गलती थी वई सुणा माफ़ी मुझे मुस्तफ़ा मयार न ॾिनी मुझे महबूब मयार न ॾिनी मुझे आका फरमायो सुराका वञ तोखे माफ़ी आहे रब तोखे माफ़ कंदो सुराका जी सवारी उथी पोइते वञी करे जॾहिं टियों दफ़ो वरी मोटियो मज़ो त ॾिस न मुझे मुस्तफ़ा जे दरबार में रहमतल लिल आलमीन जो कुर्ब त ॾिस न जॾहिं टियों दफ़ो मोटियो जॾहिं टियों दफ़ो मुझे हुजूर ने निहारे अकल थो ॾे त मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो सुराका अञा मुड़ी नथो हुजूर फरमायो मुड़ी नथो सुराका जे अखियुनि में पाणी अची सुभान अल्लाह सुराका जे अखियुनि में पाणी आयो मुझे मदीने जे मीर फरमायो सुराका पहिरों दफ़ो आज़माई ॿियों दफ़ो आज़माई टियों दफ़ो अचण जी
ज़रूरत कीअं पई रोई चवे तो सुना हाल ग़रीबिया दुनिया जे आलो हाल न कदो कर हाल करणो तई तो खुदा ऐं मुस्तफा सां कंदो आदीअ जो उथंदो कर दुनिया वारा त ताना ॾी ॾेई न जे 50-100 ॾी ॾेई ॾिसंदा परे खां अचे थो परे थी अचे ई थो पियो पर खुदा ऐं मुस्तफा जे दरबार मां जंहिंखे मिलंदो आहे उहो दुनिया खे वॾे विरहाईंदो आहे खुटंदो न अज़ीज़ान मन मुझे हबीब जे दरबार में अर्ज़ करण